पियो ॾिसे ऐं उन को छा पियो महसूसु करे। सती शहादत जी सुन शादीअ जो ॾींहुं ज़रो नाहे यज़ीद खे निसोरो ई मींहुं मरग उठो मींहुं अली जे औलाद तां। सती शहादत जी मिड़ो ई मलार, होॾां शहादत आहे होॾां मलार, वस थींदी आहे न मुल्क ख़ुशहाल थी वेंदो आहे। ऐं इमामनि जे लाइ इहा जेका सती शहादत जी हुई इहो मिड़ो ई मलार हो। सती शहादत जी मिड़ो ई मलार, ज़रो नाहे यज़ीद खे इश्क जो आसार, कुसण जो करार हो असल इमामनि से। हिते ॻाल्हि खे भिटाई खोले पियो त इहो करबला में जेको अॼु जेको मार्को लॻो आहे इन जो लिखत करार जेको सो असल खां ई जेको आहे सो इमामनि खे ख़बर हिते कुसणो हो ऐं पुराणी गवाही थो ॾे। साईं वरी जेकॾहिं पाण हुन बेत खे ॾिसंदासीं त हुई हिदायत हुर खे अज़ल खां असलां, यानी भिटाई तो गवाही ॾे त हिन करबला जे मैदान जी हिदायत हुर खे पहिरीं मिलियल हुई त हीउ वक़्तु ईंदो ऐं जंहिंमें करबला मार्को लॻंदो ऐं जिते खून रेज़ियूं थींदियूं ऐं उते तूं जेको आहे सो इमाम हुसैन जो साथ ॾींदे। जॾहिं त हुर बज़ाहिर उन मौक़े ते जेको सो यज़ीद जो सुफ़े सालार आहे, पर हुनखे जॾहिं उहा ॻाल्हि यादि थी अची वञे त हुई हिदायत हुर खे अज़ल खां असलां, चढ़ी आयो जंग ते हली हिन पारां, ईंदे चई इमाम खे त घोरियसि आम मथां, ला युकल्लिफुल्लाह नफ़्सन इल्ला वुस्अहा, जेतिरी मुंहिंजी ताक़त आहे जेतिरी मुंहिंजी सघ आहे जेका पुॼंदुमि साह, घोट बि लॻा घाह सो पुण शेर शहीद थियो। हुर हली आयो माझी मर्दानू, आहे आशिक आग जो पतंग परवानू, मान राज़ी थिए रसूल रब जो नबी तो नानू, ही सिर समानू घोट मथां घोरियां। ऐं इहे हुआ बहादुर, जेका बहादुर कढिया बहादुर। ऐं उन खां अलावा जेको आहे तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम, तव्हां ॾिसो त हुन जो जेका जुस्तजू आहे ऐं उहा तक़रीबन जेको आहे जेकॾहिं असां हाणे ॾिसंदासीं त हू हुकूकल इबाद जो वधीक क़ाइल आहे। हुकूकल इबाद इंसानियत जो वधीक क़ाइल आहे। हुकूकुल्लाह सां गॾु न त हुन हुकूकुल्लाह जे फ़र्ज़नि खे छॾियो न आहे, पर वधीक हू क़ाइल हुकूकुल इबाद जो रहियो आहे। ऐं जेको अॼु तव्हां ॾिसो त दुनिया जा हेॾा अज़ीम फ़िलासफ़र शाइर ऐं जेतिरा थी गुज़रिया आहिनि ऐं कहिड़े मसलक सां कहिड़े मज़हब कहिड़े धर्म सां हुननि जो तालुक़ु हुजे, पर उन्हनि पंहिंजे क़ौम खे इमाम हुसैन जे नक्शे क़दम ते हलण जी तलक़ीन कई आहे। उहो चाहे महात्मा गांधी हुजे, शेक्सपियर हुजे, चुअनलाए हुजे, ऐं दुनिया जा जेतिरा बि अज़ीम कहिड़े मज़हब सां उन्हनि जो तालुक़ु आहे, त उन्हनि जेको आहे सो इमाम हुसैन वारी राह खे सही राह करार ॾेई ऐं पंहिंजे क़ौम खे चयो आहे त इहा ई हक़ीक़ी वाट आहे ऐं इन ते अमल पैरा रहिजो। इहा ई तव्हांखे सही जॻह ते इमाम हुसैन वारी राह वठी वेंदी। त इमाम हुसैन जेको आहे सो ख़ाली असां मुस्लमाननि जो कोन आहे ऐं आलम इंसानियत जो जेको आहे सो शहीद आहे। ऐं इमाम हुसैन खां जेकॾहिं जेतिरे क़दुरु इहा फेसबुक जी दुनिया आहे त मूंखे चंद उहे मुस्लमान नज़र आया आहिनि जेका इमाम हुसैन जी मुखालफ़त कंदे मूं ॾिठा आहिनि ऐं ॿुधा आहिनि, पर मुस्लमान खां सवाइ ॿिए कंहिं धर्म जो माण्हू मूंखे ज़िंदगी में अहिड़ो मिलियो कोन आहे, न मूं ॾिठो आहे जंहिं इमाम हुसैन जी ज़रा सी मुखालफ़त कई हुजे, बिल्कुलु न। ऐं सभु इमाम हुसैन जो पाण खे खादम ऐं नौकर सम्झंदा पिया अचनि।
इहो हिन जे लाइ जो इमाम हुसैन हक़ जे राह ते हली रहियो हो ऐं हक़ परस्त हर माण्हू जेको आहे उनजो कहिड़े मज़हब सां तालुक़ु हुजे ऐं पर उन हक़ परस्ती वारे जी जेको आहे सो साथ ॾींदो। हिते कांध कलारी कपिड़े वर बनायो आहे, जित सांगियुनि जी सिट वहे उत विख वधंदी पा, तां भौम भा जा नूंधे न चढ़े। केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि त ए घोट तूं उन पंहिंजे जेका घोट वारो वॻो आहे इहो पाए ऐं जंग जे मैदान ते हलियो आहे। ए घोट क़ासिम इहो वॻो पाए ऐं तूं जंग जे मैदान ते लही पओ, जित सांगियुनि जी सट वहे। हाणे हिते सांगियूं जेकियूं आहिनि इहे हथियार आहिनि, भाला आहिनि। सांगियूं सावनि हथनि में कुल्हूं न लाहीनि, उभाई आहिनि मुआए मरण ते। साऊ माना दिलेर, सांगियूं सावनि हथनि में, जिते सांगियुनि जी सट वहे, जिते माना सटको आहे तलवारनि जो, ऐं जिते सांगियुनि जी सट वहे तां भौम भाए जा नूंधे न चढ़े। ऐं आउं सम्झां थो त भिटाई जी ॿोली आहे, हिते नूंध तक़रीबन जेको आहे सो घटि माण्हू सम्झंदा। त जॾहिं घोट जी शादी थींदी आहे पोइ असां वटि अॼु त हाणे उहा रस्म ख़तमु थी आहे, पर मुंहिंजे नंढपण में साईं ख़ुदा रुनू शाह वेठो आहे त वज़ाहत करे सघो थो त माना नूंध घोट जे लाइ हिकिड़ी अंगड़ियारियूं काठियूं खोड़ियूं वेंदियूं हुयूं तीर नुमा, ऐं उन में लोलियूं ॿधियूं वेंदियूं हुयूं। त हिते सॼो शादीअ जो बैत में भिटाई ज़िक्र पियो करे त घोट जा कपिड़ा, जंग जो मैदान ऐं नूंद ते चढ़णु, माना घोट जो तां भौम भा जा नूंधी न चढ़े। ढुरी ढंगरी काजा ढुरी ढंगरी कोजो वरियो वाह, अली शेर विया ऋण में पेयन रातड़ी। या हसन आहे हुसैन सी ॿेली न ॿाहूं, साणे शहज़ादनि जो आहे अॻाहूं। यज़ीद जुलाहूं तो तेला करे तकड़ियूं, जहिड़ो लाहे यज़ीद अलीअ जे औलाद सी, जहिड़ो लाहे यज़ीद अलीअ जे औलाद सी। सा न पसंदे ईद जा हूंदे मीर हुसैन सी। ऐं भिटाई घणा अहिड़ा बेस पिया हलनि, तबा सैयद करबला में ख़तमु थी विया, ऐं उनखां पोइ जेको आहे अहिड़ा माण्हू मिलनि पिया। उनखां पोइ सैयद आहे ई कोन्हे। हिकिड़ो इमाम सजाद ज़ैनुल आबिदीन, उन मां हेतिरा कीअं थिया त भई हिकिड़े ॾाढे आदम मां हे अरबे कीअं थिया। त पोइ इन्हनि 1400 सालनि में जेकॾहिं ज़ैनुल आबिदीन मां जेकॾहिं लखे थियनि था त इहा वॾी ॻाल्हि कोन्हे आई, ठीकु आहे न। ऐं उनजी भिटाई चिटी गवाही पियो ॾे त काल सैयद हुआ अलीअ जा औलाद अॼु बि मौजूदु आहिनि। जिनी जहिड़ो अॼु हिते गवाही आहे त जिनी जहिड़ो अॼु अलीअ जे औलाद से भओ तिनी खां भॼ जे जमायती यज़ीद जा। काल बि हुआ त अॼु बि जेको आहे सो अलीअ जे औलाद खे भिटाई ज़ाहिर पियो करे त अॼु बि अलीअ जो औलाद तव्हां वटि मौजूदु आहे। भॻवान न चवां, वाह वाह उहा औरत जेका पंहिंजे मुड़ुस खे हक़ सच जे राह ते मोकिले पई ऐं फ़ख़ुरु पई करे त जेकॾहिं हिन जे मुंहं में धक लॻल हूंदा त सेकींदे मूंखे मज़ो ईंदो, पर जे मैदान छॾे भॻो पुठीअ में लॻल हूंदा पोइ त शर्म खां मूंखे ॿुॾी मरणु घुरिजे। बेटा थो चए त भॻवान न चवां मारियो तां विसां, कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सुहां, तपण लज मरां जे हुनस पुठ में। पर ॾिया गुल कंदे जेका जेका सिर बचाइण ख़ातिर निकिता आहिनि। इहो मूं हिकिड़ो जगनामो पढ़ियो आहे
त उन्हनि खे उन्हनि जूं वॾियूं औरतूं रोकींदियूं रहियूं आहिनि त हीउ ज़ुल्म न करियो, हीउ ज़ुल्म न करियो। ऐं हिन जे काफ़िले में अॻियां हली शहीद थी विया त जन्नत तव्हांजी जागीर थी वेंदी। पर हुननि पंहिंजे सिरनि जी परवाह कंदे ऐं काफ़िलो छॾियो आहे। ऐं हुननि जूं औरतूं पछताइनि पियूं त हे भॼी आए भॼणा, भॼी आए भॼणा, लॼाई मूं सेण, वेठियूं विझनि भेण, मोह मथां हाथनि जा। भिटाई गवाही पियो ॾिए त उहे औरतूं भॼी आए भॼणा, भॼी आए भॼणा, लॼाई मूं सेण, वेठियूं विझनि भेण, मोह मथां हाजनि जा, मोह मथां हाजनि जा, से पिटियो कढनि पार, मोह मथां हाजनि जा, से पिटियो कढनि पार, जेॾियूं हुन जुंजार सभु उजारे अछा कया। ऐं सचल चवे थो त हुसन हुसैन अली दा ॼाया, ॿार उमत दा सिर ते चाया। सचल गवाही थो ॾेई वञे त हसन ऐं हुसैन अलीअ जा ॼाया आहिनि। हीउ ॿार उमत जो जेको आहे सो यानी कि नबी पाक पंहिंजे नाने सां बाह ॿेली थी, हिकिड़ो हिन पासे ॿियो हिन पासे उमत जो ॿार, ऐं सभु गॾिजी खणी बीठा आहिनि। हाणे ई पाण आयासीं रत रतियास, ॾाढी रत रतियास, ॾंद त ॾाढूं कण जीअं, 14 माह चंड जीअं, पिण में पागड़ी आस। इमाम पाक जा जेका पेर हुआ उहे 14 माह चंड जीअं जेको सो पखी ऐं झरकी ॿरी रहिया हुआ। 14 माह चंड जीअं, पिण में पागड़ी आस, मेड़े में मोहम्मद जे मर मर के मास, ते सूर्य खे शाबास जो मथे पिण पुरज़ा थियो। ॾाढी रत रतियास, ॾंद त मोतियुनि गुथिया, 14 माह चंड जीअं, पिण में पेशान्यास, अल्लाह नूर समावात वल अर्दो, जलवो ज़मीनास, सीमाहुम फी वजूहुम, मुंहं में मण गुथियास, ककरा करबला जा मादर थे मेड़ियास, फटनि तां रत फुड़ा अलीअ थे उघियास, मिड़ई माफ़ कयास ख़ाल्क बदिले खून जे। जॾहिं त मज़लूम को मासूम गुनाह ई कोन कंदो आहे पोइ माफ़ी छाजी पियो करे। इहा सॼी असां उम्मत जी माफ़ी आहे। आख़िरत में जेका हिन खून जे बदिले में असांखे आख़िरत में माफ़ी मिलंदी। दोस्तनि जूं महिरबानियूं ऐं मुंहिंजी दुआ आहे त अलाह साईं असां सभिनी खे इमाम पाक जे हक़ ऐं सच वारी राह ते हलण जी तौफ़ीक़ ऐं तलक़ीन अता फ़रमाए।